नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त नेब आशिया हाउसिंग स्कैंडल ऐं रमज़ान शुगर मिल केस जी ॿुधणी दौरान एहतसाब अदालत खे शहबाज शरीफ़ जा गिरफ़्तारी जा वारंट जारी करण जी अपील करे छॾी आहे। लाहौर जे एहतसाब अदालत जे जज जोधा अल हसन आशिया इक़बाल हाउस स्कीम स्कैंडल ऐं रमज़ान शुगर मिल केस जी ॿुधणी के हमज़ा शहबाज शरीफ़ अदालत में पेश थियो। जॾहिं त शहबाज शरीफ़ पेश न थी सघियो। अदालत जे पुछाणे ते शहबाज शरीफ़ जे वकील अता तारड़ चयो त शहबाज शरीफ़ 11 जून ते ॾे वापसि अची वेंदो। नेब शहबाज शरीफ़ जी हाज़िरी माफ़ी बाबति जवाब जमा कराए छॾियो। नेब प्रोसिक्यूटर मौक़िफ़ इख़्तियार कयो त शहबाज शरीफ़ जूं समूरियूं मेडिकल टेस्टूं पाकिस्तान में थी सघनि थियूं। शहबाज शरीफ़ जे इलाज बि पाकिस्तान में मुमकिन आहे। शहबाज शरीफ़ खुलेआम लंडन जे रोडनि ते घुमी रहियो। हिते इलाज जो बहानो करे हाज़िरी माफ़ी जूं दरख़्वास्तूं ॾिनियूं पियूं वञनि। अदालत फौरी तौर शहबाज शरीफ़ जी हाज़िरी माफ़ी जी दरख़्वास्त रद्द करे जवाबदार जी गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।